नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्तु तव्हांखे हिकु अहम ख़बर कागा कंदा हलूं त सिंध काबीना सरकारी डॉक्टरनि जी पघार पंजाब जे डॉक्टरनि बाबति करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध काबीना सरकारी डॉक्टरनि लाइ नओं सैलरी पैकेज पंजाब बराबरि करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। काबीना जे फ़ैसिले मूजिबि हाणे कानून साज़ी थींदी, जंहिं तहत सैलरी जो इज़ाफ़ो सिहत, तालीम ऐं ॿियनि इदारनि जी कारकर्दगी जी बुनियाद ते थींदो, जॾहिं त सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह वधीक डॉक्टरनि भर्ती करण जी बि हिदायत कई आहे। वज़ीर आला तर्जुमान मूजिबि नवनि डॉक्टरनि जे नई भर्ती मख़सूस इस्पताल में हूंदी ऐं हू उतां बदिली न थी सघंदा। नई पघार फ़रवरी जे महीने खां लागू थींदी, जॾहिं त 15,000 फ़ी महीने समूरनि हाउस ऑफिसरनि खे इज़ाफ़ी ॾिना वेंदा ऐं सिहत खातो समूरनि डॉक्टरनि जी सैलरी जी नज़रसानी कंदो। काबीना जी ब्रीफिंग में ॿुधायो वियो त समूरनि अलाउंस ऐं पघारनि जी जाइज़े खां पोइ 5.6 बिलियन रुपया सालानो नारे ते भार पवंदो। काबीना जे अक्सर मेंबरनि डॉक्टरनि जी पघार वधाइण खे कारकर्दगी या सुठी कारकर्दगी सां गॾिजण जी तजवीज़ ॾिनी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।